दादा भाईजान हाँ दा इन्हें प्राइस घणी लिखियल 20 रुपया तो मूंखे घणे ॾिनो आहे 35 रुपया छो मथां खां महांगो थो अचे न मथां खां महांगो थो अचे त जेको लिखियलु हूंदो आहे उन सां नथो ॻाल्हाए छा तूं मथे वारे सां उन्हनि सां ॻाल्हायो आहे छा था चवनि मथो कोई उन्हनि खे महांगो थो मिले वापसि करे न वठे छो त तूं हिकिड़ो कानून आहे हिकिड़ी शइ जेका मैन्युफैक्चरिंग आहे उहा थी करे 20 रुपया लिखिजी आयो आहे यानी कि हे होलसेलर खे 14-15 रुपए में पवंदो तव्हांखे 17-18 रुपए में पवंदो तव्हां हे पब्लिक जे लाइ हूंदो आहे त 20 रुपया हिन ते लिखियलु आहे माना माण्हू हिन जी क़ीमत पढ़ी करे वठंदा 20 रुपया तूं असांखे ॾे थो 35 रुपए में लिखियलु आहे 20 रुपया छो वरी ॿीहर ॿुधाए ॿीहर न ॿुधाए तूं उनखे चओ न ईअं इहा जेका हींअर जलाल पतो ॾेखारे न कावड़ इहा जेका अना परस्ती उनखे ॾेखार उनखे चओ त मां वॾो हिकिड़ो फने खान आहियां जेको मथे मां तोखे वापसि करणु आयो आहियां न हाणे अड़े तूं छो नथो वापसि करे उनखे काटन जा काटन वापसि करे छॾणु वठंदो मां हल छा कयूं हाणे असां वापसि कर उन्हनि खे वापसि कयां मूंखे त वापसि कर उन्हनि खे कर न कर अड़े ज़ुल्म हयावा हे छा आहे हे तेल आहे हे ऑयल आहे खाइण जो छा बचायो अथव हिनखे हिन वक़्तु जॾहिं आलमी मंडी में हर शइ सस्ती थी आहे डॉलर किरियो पेट्रोल किरियो पेट्रोल बि महांगो थी वियो पोइ तूं वरी मूंसां थो ॾाढर करे इहा ॾाढर उते करे उन सां जेकॾहिं सामान वठणु वक़्तु करे त थोरो असरु त पवंदो न ज़माने मां का ॼाण अथव बि सही ख़बर अथई त ज़माने में थिए छा थो हा ख़बर आहे कहिड़ी ख़बर अथई केरु थो ठाहे कंहिंजो किथां ठाहे थो अलाए इहा ख़बर न आहे न ख़बर आहे अड़े मुल्क जो वज़ीर आज़म जेको आहे उन जूं पंहिंजूं मिलूं आहिनि रुगो वफ़ाक़ी गवर्नमेंट जा माण्हू न सूबाई गवर्नमेंट जे माण्हुनि जूं बि मिलूं आहिनि हे पाण ठाहिनि था ऑयल पाण ई महांगो कनि था हे डॉलर चढ़िया हिननि खे मौक़ो मिलियो हिननि महांगा कई हाणे डॉलर जॾहिं लथो आहे त हाणे हे शइ सस्ती इन करे नथा कनि जो हिन ते हिकिड़े लीटर ते 250-300 रुपया मालिक खे बचे थो ज़िंदगी में कॾहिं ॿुधी त को वज़ीर आज़म बि को कारोबार कंदो हुजे ॻाल्हायो त सही न माण्हुनि खे सम्झायो अवेयरनेस वियो न किना करे को चिताए ॾिसंदे बसि चिताए अदा वापसि करे मूंखे सामान मां सम्झी वापसि सामान साइड ई महांगाई करे छॾे अथव कोई ॻाल्हाए ई कोन थो बसि जेको बि तव्हांखे असांखे लिखी था ॾिनी हेतिरे में असां अखियूं ॿूटे वठूं था बसि कोका मां न खाधासीं त मरी न वेंदासीं वापसि कर आयो वठि